बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं उस्ताद अब्दुल गफ़ार। तव्हां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों, एक नए वीडियो सां गॾु तव्हांजे ख़िदमत में। दोस्तों, अॼु सबक़ 12 दर्जे चौथे मां, जंहिंजो उनवान आहे शहीद राशिद मिन्हास। पहिरें हिन सबक़ जूं लफ़्ज़ मानाऊं, पोइ सवाल जवाब, उन खां बैदि में जेके ॿियूं एक्सरसाइज़ूं हूंदियूं उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो, चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजे क़ीमती राय खां असांखे ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सवाल जवाब ऐं लफ़्ज़ माञानि जे तरफ़। जी दोस्तों, हाणे असां लफ़्ज़नि जूं माञाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ आहे केतिरियूं, माना कई। लफ़्ज़ आहे अता करणु, माना ॾियणु। लफ़्ज़ आहे क़ुर्बान, माना घोरे या फ़िदा। लफ़्ज़ आहे तन, माना जिस्म। लफ़्ज़ आहे धन, माना दौलत। लफ़्ज़ आहे बहादुरन, माना सूरमन। लफ़्ज़ आहे सूरमो, माना बहादुर। लफ़्ज़ आहे सूरिहाई, माना बहादुरी। लफ़्ज़ आहे किस्सा, माना कहाणियूं। लफ़्ज़ आहे नेमत, माना इनाम या बख़्शिश। लफ़्ज़ आहे ज़िंदगी, माना हयाती। लफ़्ज़ आहे वतन, माना मुल्क देश। लफ़्ज़ आहे मन, माना अंदर। लफ़्ज़ आहे तारीख़, माना गुज़िरियल वक़्त। लफ़्ज़ आहे सिर ॾेई, माना जान घोरे। लफ़्ज़ आहे घोरे, माना क़ुर्बान करे। लफ़्ज़ आहे तमग़ो, माना एवार्ड या शान या संद। लफ़्ज़ आहे चाह, माना शौक़। लफ़्ज़ आहे मॉडल, माना नमूना। लफ़्ज़ आहे पिराए वरिती, माना हासिल करे वरिती। लफ़्ज़ आहे तरबियत, माना सिखिया। लफ़्ज़ आहे पैगाम, माना नियापो। लफ़्ज़ आहे इरादो, माना नीयत। लफ़्ज़ आहे बोलाटियूं, माना कलाबाज़ियूं। लफ़्ज़ आहे साज़िश, माना सिट या ख़राब मंसूबो। लफ़्ज़ आहे छिकताण, माना छिक छिकां। लफ़्ज़ आहे रुख़, माना तरफ़ या मुंहुं। लफ़्ज़ आहे सूखड़ी, माना तोहफ़ो। लफ़्ज़ आहे फ़िज़ाई, माना हवाई। लफ़्ज़ आहे उॾाणो, माना उॾामियो। लफ़्ज़ आहे बाला, माना मथियों। लफ़्ज़ आहे चिकताण, माना झेड़ो। लफ़्ज़ आहे फहको, माना किरियो। लफ़्ज़ आहे मान, माना इज़्ज़त। लफ़्ज़ आहे हिफ़ाज़त, माना निगहबानी। लफ़्ज़ आहे सिखिया, माना तइलीम या ॼाण। मश्क अलफ़ हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। सवाल नंबर पहिरियों आहे, उहा कहिड़ी नेमत आहे जंहिं तां ज़िंदगी बि क़ुर्बान करे छॾिबी आहे। जवाब, उहा वतन जी नेमत आहे जंहिं तां ज़िंदगी बि क़ुर्बान करे छॾिबी आहे। सवाल नंबर ॿियो, शहीद राशिद मिन्हास खे कहिड़ो क़ौमी तमग़ो ॾिनो वियो। जवाब, शहीद राशिद मिन्हास खे निशाने हैदर ॾिनो वियो। सवाल नंबर टियों, शहीद राशिद मिन्हास नंढपिण में कहिड़ा मॉडल गॾु कंदो हो। जवाब, शहीद राशिद मिन्हास नंढपिण में हवाई जहाज़नि जा मॉडल गॾु कंदो हो। सवाल नंबर चौथों, राशिद मिन्हास वतन जे कहिड़े गद्दार खे नाकाम बणायो। जवाब, राशिद मिन्हास वतन जे गद्दार मुतियुर रहमान खे नाकाम बणायो। सवाल नंबर पंजों ऐं आख़िरी सवाल, पाकिस्तान जो वॾे में वॾो फ़ौजी एज़ाज़ कहिड़ो आहे। जवाब, पाकिस्तान जो वॾे में वॾो फ़ौजी एज़ाज़ निशाने हैदर आहे। बे हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना ॿुधायो ऐं जुमलनि में कमाणियो। लफ़्ज़ आहिनि नेमत, क़ुर्बान,
हिफ़ाज़त, सूरमो, सिखिया। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं ऐं जुमलनि में इस्तेमालु कंदासीं इन्हनि खे। लफ़्ज़ आहे नेमत, माना इनाम या बख़्शिश। जुमिलो ठाहींदासीं, ज़िंदगी अल्लाह ताला जी वॾी नेमत आहे। लफ़्ज़ आहे क़ुर्बान, माना फ़िदा या घोरणु। वतन अहिड़ी नेमत आहे जंहिं ते जान बि क़ुर्बान करे छॾिबी आहे। लफ़्ज़ आहे हिफ़ाज़त, माना निगहबानी। जुमिलो लिखंदासीं, असांजी पाक फ़ौज मुल्क जे हिफ़ाज़त लाइ हर दम तयारु रहंदी आहे। लफ़्ज़ आहे सूरमो, माना बहादुर। जुमिलो लिखंदासीं, शहीद राशिद मिनास सूरमो सिपाही हो। लफ़्ज़ आहे तमग़ो, माना एवार्ड। जुमिलो लिखंदासीं, शहीद राशिद मिनास खे पाकिस्तान जो वॾे में वॾो क़ौमी तमग़ो निशाने हैदर ॾिनो वियो। लफ़्ज़ आहे सिखिया, सिखिया माना ॼाण। जुमिलो लिखंदासीं, शहीद राशिद मिनास रिसालपुर में फ़िज़ाई फ़ौज जे स्कूल में सिख्या वठी रहियो हो। जीम, छा, छो, ज़मीर कमु आणे सवालिया जुमिला ठाहियो। मिसाल, छा तूं सुभाणे स्कूल वेंदे? जी दोस्तों, हाणे ज़मीर छा ऐं छो खे इस्तेमालु करे जुमिला ठाहींदासीं। जुमिलो पहिरियों, छा तूं अॼु कराची हलंदे? जुमिलो ॿियो, छा तूं पंहिंजो किताबु ॾींदे? जुमिलो टियों, तूं उते छो वेठो आहीं? जुमिलो चोथों, मां तो वटि छो अचां? दाल हेठि ॾिनल जा मुज़किर ऐं मुअनिस ठाहियो। मुज़किर आहिनि दर्ज़ी ऐं इन जो मुअनिस थींदो दर्ज़ियाणी। लफ़्ज़ आहे हारी, मुज़किर, मुअनिस थींदो हारियाणी। पोइ मुअनिस आहे धोबियाणी, मुज़किर थींदो धोबी। पोइ मुअनिस आहे डॉक्टरियाणी, मुज़किर थींदो डॉक्टर।